अस्सलाम वालेकुम नाज़रीन आऊं ज़ुबैर जाफ़रानी हिन वक़्तु लाड़ म्यूज़ियम बदीन जे अंदरि मौजूदु आहियां। लाड़ पट जेको आहे जेको असांजे सुजावल बदीन ठट्टो इन साहिली बेल्ट खे जेको आहे सो तक़रीबन असांजो लाड़ ई चयो वेंदो आहे। इन लाड़ धरती जे अंदरि लाड़ पट जे अंदरि असां वटि लाड़ म्यूज़ियम मौजूदु आहे ऐं जंहिंजो बुनियादु 1980 में हिकु मक़ामी उस्ताद शाइर अदीब माहिर तइलीम साईं मामन सुमार शेख साहिब जिन 1980 जे अंदरि विधो। लाड़ म्यूज़ियम बदीन जंहिं 1980 जे अंदरि हिकु ॿिनि कमरनि खां पंहिंजी शुरूआति कई ऐं उहे कमरा जेके म्यूनिसिपल कमेटी जे अंदरि ॿिनि दुकाननि खां हुननि जेको आहे सो आगाज़ कयो। इन खां पोइ हिन वक़्तु जेका तव्हां लाड़ म्यूज़ियम जी जेका हीअ शानदार इमारत ॾिसी रहिया आहियो, इहा सॼी महिनत जेका आहे 2004 में इहा बिल्डिंग उन वक़्त जे DC मोहतरम साईं मुमताज़ अली शाह साहिब जिन जी मरहून मिन्नत आहे जंहिं अहिड़ी शानाइती ऐं शानदार बिल्डिंग लाड़ म्यूज़ियम बदीन खे ॾिनी। अॼु असां जंहिं म्यूज़ियम जे अंदरि वेठा आहियूं इहो म्यूज़ियम 2016 ताईं जेको आहे सा डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जे अंडर ज़ेर जेको आहे सो इंतज़ाम हलंदो रहियो हो ऐं 2016 खां पोइ इहो ई म्यूज़ियम सक़ाफ़त खातो ऐं हुकूमत सिंध जे अंदरि इहो जेको आहे सो दाख़िल थी वियो ऐं 2019 खां अप्रैल जे 2019 खां बाक़ाइदा ऐं बाज़ाब्ता तौर ते हिते जेको आहे सो कल्चर जो जेको आहे सो अमलदार मोहतरम ज़ुबैर जाफ़रानी साहिबु हिते विहणु शुरू कयो। उन खां पोइ लाड़ म्यूज़ियम जेको आहे पंहिंजे जेको आहे औज ते पेचण हिकु चकर वरी बि शुरू कयो। इन खां अॻु लाड़ म्यूज़ियम बदीन जेको हूंदो हुयो उहो जेका आहे त हिते एज़ाज़ी डायरेक्टर्स वेहंदा हुया जंहिंमें सभ खां ज़्यादा जेकॾहिं महिनतूं ऐं काविशूं रहियूं आहिनि त उहे साईं अब्दुल जब्बार जूणे साहिब जो रहियूं आहिनि जेको सिंधी अदब जे अंदरि उनजो तमामु वॾो मक़ाम आहे। नाज़रीन इन खां पोइ हितां जे मक़ामी प्रोफेसर साईं अब्दुल्ला मल्ला साहिबु जंहिं बि पंहिंजे वसां कीअं न घटायो उन बि हिन म्यूज़ियम खे जेको आहे पंहिंजो जेको आहे रत सत ॾेई करे उनखे पंहिंजे हिसाब सां परवान चाढ़ियो। इन खां पोइ 2016 खां पोइ ही म्यूज़ियम जेको आहे लाड़ म्यूज़ियम बदीन सक़ाफ़त खाते जे ज़ेर इंतज़ाम आहे जेके मौजूदा इंचार्ज मोहतरम ज़ुबैर जाफ़रानी साहिब जिन हिन खे ॾिसी रहिया आहिनि। लाड़ म्यूज़ियम बदीन जे अंदरि पत्थर जे दौर खां वठी करे हेल ताईं यानी पत्थर जो दौर जो बि नवादरातनि जे अंदरि मौजूदु आहे, समन जो दौर, कलोड़नि जो दौर ऐं अरगोननि जो दौर, उन खां पोइ जेको आहे अंग्रेज़नि जे दौर ताईं वेंदे इस्लामी दौर जा नवादरात जेके आहिनि उहे लाड़ म्यूज़ियम बदीन जे अंदरि सभु पयल आहिनि। ऐं हीअ मूं तव्हांखे सरसरी सॼो लुक बदीन जे म्यूज़ियम जो तव्हांखे ॾेखारियो आहे। हीअ हिकिड़ो कार्नर जेको आहे जिते हे रलीनि जा नमूना तव्हां ॾिसी सघो था। हीअ जेका रली तव्हांजी स्क्रीन ते ॾिसी रहिया आहियो इहा सामी क़बीले जी रली ठहियलु आहे जेको नांग जे फण जेका हूंदी आहे उन ते जेका हीअ हूंदी आहे अहिड़े क़िस्म जी डिज़ाइन आहे। हीअ असांजी उकर वारी रली आहे। उन खां अलावा हीअ असांजी जेका तस्वीरी गैलरी आहे जंहिंमें लाड़ जा माग, लाड़ जा मकान, लाड़ जा धड़ा उहे लाड़ जूं शख़्सियतूं उन्हनि जूं जेके आहिनि तस्वीरूं हिन जे अंदरि नुमायां थियल आहिनि। मथी जेका पेंटिंग तव्हां ॾिसो था इहा हितां जो मक़ामी हिकिड़ो ड्राइंग टीचर हुयो आहे साईं मामंद सुलेमान पठान साहिबु, उहा उनजी सॼी ठहियलु आहे। हीअ उनजी महिनत आहे जेका हिते असांजे म्यूज़ियम जी ज़ीनत बणियल आहे। ही कुझु असां वटि नवादरात पियल आहे जेका आहे हमियतनि जो जेको धड़ो आहे उतां ई मिलियो आहे। हे साम्हूं तव्हां चमड़े जो लोटो ॾिसी सघो था। उन खां अलावा कुझु नवादरात असां वटि हिन क़िस्म जी पियल आहे जेका शाहबंदर जे मुख़्तलिफ़ धड़नि मां असांखे मिलियल आहे। यादि रहे त इहे समूरी नवादरात इन जो सॼो क्रेडिट जेको आहे मोहतरम साईं मामन सुमार शेख जे मरहून मिन्नत आहे।
इन खां अलावा हीअ असां वटि तव्हां ॾिसी सघो था, हीअ असां वटि जेका आहे सा समुंड जी सनत आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ क़िस्म जा पथर पियल आहिनि। ऐं ख़ुशूसियत इहा आहे, हीअ कारे रंग जो पथर जेको तव्हां ॾिसो था, इहा कसोटी आहे जंहिंसां सोन खे परखिजे थो। ऐं हीअ जेको आहे मुख़्तलिफ़ जेका आहे सा तस्वीरूं जी अकासी करे थी। हीअ असां वटि इंडस डेल्टा जा समूरा जेके मुख़्तलिफ़ धड़नि मां निकितल जेके रांदीका आहिनि, उहे असां वटि हिन म्यूज़ियम जी ज़ीनत बणियल आहिनि। हीउ साइफ़न सिस्टम जो हाथी आहे। इन जो कमाल इहो आहे त हिन जे सुंड ते जॾहिं पाणी रखंदो आहे त अॼु बि इहो पाणी सक करे पोइ हिसे मां पाणी खे ॿाहिरि कढंदो आहे। त ऐं हिन खां अलावा हीअ तव्हां ॾिसो था, शानाइती सॼियूं तस्वीरूं आहिनि असांजे हिन लाड़पट जे सक़ाफ़त खे ऐं तहज़ीब खे जेके आहिनि सो तर्जुमानी कनि पियूं। हीअ असां वटि जेका आहे सा समुंड जी जेका सनत आहे, हेठि असां वटि मुख़्तलिफ़ धड़नि मां निकितल झंडी जा टुकर ऐं थांव आहिनि। हीअ असां वटि हिकु तमामु वॾी कोॾर पियल आहे। हिन कोॾर जे बारे में मक़ामी माण्हुनि जो इहो ख़्यालु आहे त इहा दोधे सूमर जी कोॾर आहे, जॾहिं त हीअ असां वटि कचनि खूहनि खे खोटण जी कोॾर आहे। ऐं हीअ असां वटि जेके आहिनि मीरनि जे दौरनि जूं तलवारूं ऐं बंदूकूं आहिनि। ऐं हीअ कारीअर हरण जा सिंग आहिनि। ऐं हीअ मुख़्तलिफ़ धड़नि मां निकितल असां वटि नवादरात पियल आहे। ऐं हीअ असांजी तस्वीरी गैलरी आहे। नाज़रीन, हीअ उहा शख़्सियत आहे साईं मामन सुमार शेख, जेको सिंधी अदब जे अंदरि 362 किताबनि जा मुसनफ़ थी गुज़रिया आहिनि। साईं जिन जी तस्वीर आहे, जेको असांजे म्यूज़ियम जो फाउंडर पिणु आहे। इहा तस्वीर डॉक्टर अब्दुल जब्बार जुणेजे जी आहे, जेको सिंधी अदब जे अंदरि साईं जी तमामु घणो कंट्रीब्यूशन आहे। साईं सिंध यूनिवर्सिटी जो डीन खां थी करे रिटायर थियो ऐं लाड़ म्यूज़ियम जो एज़ाज़ी डायरेक्टर पिणु हुयो। ऐं हीअ तस्वीर जेका आहे सा मौली हाजी अहमद मल्लाह साहिब जी आहे। ऐं यादि रहे त मौली साहिबु तस्वीरुनि कढण जो क़ाइल न हूंदो हुयो। ऐं हिकिड़ी इहा तस्वीर अथसि जेका असांजे लाड़ म्यूज़ियम जी ज़ीनत बणियल आहे। ऐं हीअ ख़लीफ़ो अब्दुल्ला मेमन साहिब जी आहे, जेको साईं सुमार शेख साहिब जो ॿांह ॿेली हुयो। इहे लाड़ म्यूज़ियम जे तामीर थियण में, उनजी हिन बिल्डिंग में ऐं शुरू खां वठी करे साईं जी ख़लीफ़े साहिब जो तमामु घणो कंट्रीब्यूशन आहे। मक़ामी रागी उस्ताद मिठू कच्छी आहे। साईं मोहतरम साईं शमशूर हैदरी, पीर आली शाह वग़ैरह जूं तस्वीरूं असांजे म्यूज़ियम जूं ज़ीनत बणियल आहिनि। हीअ तव्हां ॾिसी सघो था, जेका आहे सा लतीफ़ सरकार जी गोदड़ी आहे। लतीफ़ सरकार जे मथे ते ॿधण जो रुमाल आहे। मौली मल्लाह जी दस्तार आहे। ऐं उन खां अलावा हीअ जेका आहे इहा शाह अब्दुल करीम भुलड़ी वारे जी पग आहे। जेकॾहिं असां हिन कार्नर ते ईंदासीं त नाज़रीन, हीअ जेको कार्नर असां वटि आहे, इहो समूरो आज आहे। आज असां उनखे चवंदा आहियूं जेके हाथी जे ॾंदनि मां जेके ज़ेवर ठहिनि, उनखे आज चइबो आहे। हीअ जेका राउंड अबाउट शइ जेका तव्हां ॾिसो था, इहा उहा शइ आहे जेके पथर जे दौर में जॾहिं औज़ार जेके हूंदा हुआ पथर जा हूंदा हुआ, जंहिंसां वढ कुट कंदा हुआ, इहे चाकुनि जा निशान आहिनि। हीअ असां वटि हिकिड़ो जेको नुस्ख़ो पियल आहे, हीअ मलफूज़ात हज़रत सुल्तान ख्वाजा मोहम्मद ज़माल वारी शरीफ़ वारे जो आहे। ऐं इहे हथ अखर जेके अब्दुल रहीम गुरोड़ी साहिब दा मनसूब कया वञनि था। ऐं उनखां अलावा हीअ क़ुरान हकीम जो नुस्ख़ो आहे, जेको 1246 हिजरी जो लिखियलु आहे। ऐं अहिड़े तरीक़े सां तफ़सीर हुसैनी जो नुस्ख़ो आहे, 1396 हिजरी जो लिखियलु आहे। हीअ असां वटि सुंद विलास ग्रंथ आहे, जेको खोज की रस्मुल ख़त जे अंदरि असां वटि मौजूदु आहे। तव्हां उनखे बि ॾिसी सघो था। यादि रहे त साईं मामन सुमार शेख जी जेका तहक़ीक़ आहे, त खोज की मेमण की ऐं उनखां अलावा लाड़ी जेका आहे उहा पिणु रस्मुल ख़त रही आहे। हीअ उन्हनि मां हिकु आहे जेका हाणे ख़तमु थी चुकियूं आहिनि। नाज़रीन, हिन असांजे ॿिए कार्नर जे अंदरि बि इहे मुख़्तलिफ़ ही तफ़सीर हुसैनी आहे, जेको पिणु जेको आहे फ़ारसी जे अंदरि लिखियलु आहे। कमाल त इहो आहे, हीअ रसालो ज़बह शिकार आहे, जेको मख़तूम मोहम्मद हाशिम ठटवी जो लिखियलु आहे। ऐं इहे कुझु क़ुरान हकीम जा नुस्ख़ा आहिनि, जेके लाड़ म्यूज़ियम जे अंदरि पियल आहिनि। तव्हां उन्हनि खे बि विज़िट करे सघो था। हे जेके मुख़्तलिफ़ बाहियूं आहिनि, हीअ बेंजो आहे। ऐं हीअ तस्वीरी गैलरी ही 1976 जे अंदरि जेका हिते साईं मामन सुमार शेख साहिब जन जेको मेलो लॻायो हुओ, हे उन जूं तस्वीरूं आहिनि। हे अरूड़ जे अंदरि इस्तेमालु थियल गोला आहिनि। उनखां अलावा हीअ असां वटि टामे जी सनत आहे। हे टामे जूं शयूं आहिनि, उन में माइयुनि जा ज़ेवर आहिनि, मुंडियुनि जा निशान आहिनि ऐं टुटल चूड़ियूं आहिनि। हे जेको थरीब फाड़े या हरण जा सिंग आहिनि ऐं तालपुर जे दौर जी तलवार आहे, पाव आहिनि। हीअ असां वटि काठ जी सनत आहे, जंहिंमें चौथायूं आहिनि,
टोया आहिनि ऐं उन खां अलावा हीअ मिठी मानी इहे लोलनि जो ठपो आहे, हीअ असां वटि गज जा नमूना आहिनि। उन खां अलावा हीअ असां वटि दस्तकारी जी जेका आहे सो सनत आहे, हीअ जेको आहे गज जो नमूनो आहे। हे पुराणा जेका टेप रिकॉर्डर, हे तव्हां पावा ॾिसो था, हीअ फोनोग्राम ॾिसो था, ऐं हे जेके आहिनि असां वटि हे जेके सभु आहिनि मुख़्तलिफ़ ॾिया आहिनि जेके ॿिनि वटियुनि वारा पिया आहिनि ऐं टिनि वटनि वारा पिया आहिनि। जेकॾहिं असां अॻियां हलंदा हलूं त हीअ असां वटि कार्नर जेको आहे इहे पाकिस्तानी करंसी जा उहे नोट आहिनि जेके हाणे ख़तमु थी विया आहिनि। उहे असां कुझु नोट जेके असां इस्तेमालु कया ऐं कुझु उहे नोट आहिनि जेके असांजे वॾड़नि ते कया। हिन पासे टुंगर पैसा आहिनि ऐं मुख़्तलिफ़ मुल्कनि जा सिका पिणु असां वटि मौजूदु आहिनि। ऐं हीअ असां वटि कुझु फॉरेन करंसी आहे जंहिंमें मुख़्तलिफ़ मुल्कनि जा नोट ऐं मुख़्तलिफ़ दौरनि जूं करंसियूं ऐं हीअ जेके कसीर मिक़दार में तव्हां जेके शयूं ॾिसो पिया इहे धमड़ियूं आहिनि, जंहिंजे बारे में कहावत आहे त चमड़ी वञे पर धमड़ी न वञे। हीअ धमड़ी उन ज़माने जो जेको आहे सा सिके जो नालो आहे। ऐं हीअ असां वटि मुख़्तलिफ़ हिननि शयुनि जे अंदरि उहे मुख़्तलिफ़ शयूं पियल आहिनि। हीअ असांजो साईं मामूद सुमार शेख जो कार्नर आहे, जेके साईं मामूद सुमार शेख साहिब खे जेके एवार्ड्स मिलिया हे असां उते बि असांजे म्यूज़ियम जी ज़ीनत बणियल आहिनि। हे कुझु शयूं जेके आहिनि असां पाण जेके आहिनि सो फॉसिल्ड शयूं आहिनि, हे पिंड पाण थियल शयूं आहिनि, हे नुमोरियूं आहिनि पर पथर थी वियूं आहिनि, ऐं हीअ गब आहे पथर थी वई आहे, पर हे सभु जेको तमामु ॾिसण वटां शयूं आहिनि। तव्हां अची सघो था, पंहिंजे ॿारनि खे ॾेखारे सघो था। ही कार्नर बि आहे। यकीननि लाड़ म्यूज़ियम असांजे लाड़पट जो अंदरि असांजे लाइ हिकिड़ो बाइस फ़ख़्रु हिकिड़ो इदारो आहे जिते तव्हां अची करे असांखे हिन म्यूज़ियम खे विज़िट करे सघो था। हीअ असांजे इंचार्ज साहिब जी जेका आहे सा ऑफिस आहे, उन जो इहो लुक तव्हां ॿाहिरीं पासां खां ॾिसी सघो था। ऐं उन खां अलावा आऊं हिन वीडियो जे तवसुल सां अवां सभिनी सॼणनि खे सिंध वासियुनि खे दावत ॾींदुसि त अचो लाड़ म्यूज़ियम खे विज़िट करियो, पंहिंजे ॿारनि खे वठी अचो, तां त उनखे पतो पवे असांजो माज़ी केतिरो शानदार हो। अस्सलामु अलैकुम।